मुंहिंजो स्टेट बैंक में नौकरी करणु। अगस्त 1998 में हिकु ॾींहुं शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ जे स्टेटिस्टिक्स डिपार्टमेंट में मां चेक रिपब्लिक वञण जी तयारी करे रहियो हुयुसि त डॉक्टर मीर मुंसिफ़, जेको केमिस्ट्री में प्रोफेसर हो, मुंहिंजे चैम्बर में आयो। पाण सां डॉन अख़बार जी हिकु कटिंग बि खणी आयो हो। उन इहा मूंखे ॾींदे चयो, इहा तुंहिंजे लाइ आहे ऐं तूं हिन नौकिरी लाइ दरख़्वास्त ॾे। मूं इश्तिहार ॾिठो त उहो स्टेट बैंक जे तरफ़ां अख़बार में ॾिनल हो, जंहिंमें खेनि स्टेटिस्टिक्स डिपार्टमेंट में एडिशनल डायरेक्टर जे लाइ उमेदवार घुर्बल हो या हुया। उन वक़्तु मां चार्ल्स यूनिवर्सिटीअ जे तरफ़ां समर स्कूल ऑफ जियोडेमोग्राफी, जंहिंजी दावत मुंहिंजी गाइड प्रोफेसर डॉक्टर सुज़ाना फिनकोवा मोकिली हुई, उन जी तयारियुनि में हुयुसि, जहिड़ो कि वीज़ा, टिकट वग़ैरह। उन करे मूं मीर मुंसिफ़ खे टुक जवाबु ॾिनो, यार ख़बर बि अथी त अहिड़ा इश्तिहार पंहिंजनि माण्हुनि खणण लाइ ॾिना वेंदा आहिनि। हूअं बि मां पंहिंजनि ख़फ़नि में लॻो पियो आहियां। हूअं टाइम कोन्हे जो अहिड़नि फज़ूल इश्तिहारनि जे जवाबु ॾियण में पंहिंजो वक़्तु ज़ाया कयां। मीर ऐं मां हिक ॿिए सां हुजती आहियूं। उन बि हुजत कंदे के लफ़्ज़ बि चया ऐं चयाईं त मूंखे पंहिंजी CV जी कापी ॾे ऐं हिकु कोरे काग़ज़ ते सही बि करे ॾे। मूं ईअं ई कयो ऐं खेसि चयुमि, हाणे हितां निकुर। मां 3 हफ़्तनि जो समर स्कूल ऑफ जियोडेमोग्राफी पूरो करण खां पोइ स्लोवाकिया ऐं चेक रिपब्लिक घुमी 1.5 महीने खां पोइ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी पहुतुसि। यूनिवर्सिटी जी वैकेशन बि पूरी थी चुकी ऐं पंहिंजनि मसरूफ़ियतनि में मसरूफ़ थी वियुसि। पुलियुनि हेठां अलाए केतिरो पाणी गुज़री वियो। फरवरी 1999 में मूंखे स्टेट बैंक पारां हिकु लेटर मिलियो त मुंहिंजो इंटरव्यू 8 मार्च ते आहे। मां परेशान त हीउ लेटर छो आयो आहे, कुझु बि यादि न पिए आयो। हस्बे दस्तूर जॾहिं मीर मुंसिफ़ मूं वटि चांहि पीअण आयो त मूं खेसि इहो लेटर ॾेखारियो ऐं खेसि चयो त यार, मूंखे सम्झ में नथो अचे त हीउ लेटर मूंखे छो मोकिलियो अथऊं। हुन खिली वराणियो, यादि नथी तूं मूंखे कोरे काग़ज़ ते सही करे ॾिनी हुई? उनखे मां दरख़्वास्त जी सूरत में स्टेट बैंक मोकिले ॾिनो हुयो। हीउ उन सिलसिले में आहे। उन वक़्तु डॉक्यूमेंट्स वग़ैरह न घुरिया हुयाऊं, तॾहिं हाणे चयो अथऊं त सर्टिफिकेट वग़ैरह खणी अच। पोइ मूंखे यादि अची वियो, पर मुंहिंजी उहा ई सोच त रूबरू छो वञिजे। बिल्कुलु उन ॾींहुं कराची यूनिवर्सिटीअ में शाम जो सेमिनार हो, जंहिंमें मूंखे रिसर्च पेपर पढ़णो हो ऐं इंटरव्यू बि वरी साॻे ई ॾींहं ते सुबुह जो हो। उन करे मां इंटरव्यू ॾियण लाइ तयारु थियुसि। उन्हनि ॾींहंनि में डॉक्टर मजीद चांडे खे तालीम खाते में डेपुटेशन ते डिप्टी सेक्रेटरी रखियो वियो हो। इहो बि हिकु सबबु हो त मां कराचीअ लाइ तयारु थियो हुयुसि, त चांडे सां कचहरी बि थींदी, इंटरव्यू बि ॾिबो ऐं सेमिनार बि अटेंड कबो। इंटरव्यू वारी तारीख़ खां हिकु ॾींहुं अॻु शाम जो कराची एयरपोर्ट ते मजीद चांडियो वठण आयो। खेसि सरकार पारां पोटवार जीप मिलियल हुई। डिसेंट हाउसिस गुलिस्तान जोहर में संदसि घर चांहि वग़ैरह पी राति जो गुल हाउसिस आयासीं, जिते मुंहिंजो पुराणो दोस्त मुनवर सुल्तान लाखो, हिदायत अली शर ऐं अब्दुल लतीफ़ खोसो, जेकी उन वक़्तु नेशनल डेवलपमेंट फाइनेंशियल कॉर्पोरेशन में नौकरी कंदा हुया, उहे उते मिलिया। शर साहब ऐं मुनवर लाखो फैमिलीअ सां रहंदा हुआ, बाक़ी लतीफ़ खोसो ऐं मक़बूल चांडियो ॿिए घर में अकेला रहंदा हुया। उन करे कचहरी उते ई ॼमंदी।